नाज़रीन, अवामी नियत में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे केटी बेले में सुप्रीम कोर्ट जे हुकम ते ज़मींदारनि खां बेले खाते जी ज़मीन ख़ाली कराइण खां पोइ उन ज़मीन ते वण पोखण जे नाले ते करोड़े रुपया हड़प कया विया आहिनि। जॾहिं त बेले खाते जी ज़मीन तां नाले मात्र वण पोखे करोड़े रुपया हड़प कया विया आहिनि। जॾहिं त केटी बेले समेत खिपरो बेले जे ज़मीन टोकड़नि में पोखियल वणनि जी सार संभाल लाइण बजा बेले खाते जे DFO ऐं फॉरेस्ट रीजन ऑफिसरनि बेले खाते जे नंढे अमले सां मिली भग करे बेले जा वण ऐं बेले में भाॻियुनि खां हज़ारे रुपया वठी चोपायो माल छॾे नंढनि वणनि जी नर्सरी खे तबाह कयो पियो वञे। तकरीबन घणा वरिता आहिनि पैसा? 20,000 रुपया हिन ब्लाक में 2 ब्लाक रखंदा या ॿियनि भाॻियुनि खे कोन ॾिनो अञा का तव्हांखे ॾिनो आहे 20,000 रुपये ते। अच्छा, कंहिं वरिता आहिनि पैसा? पटियालो छोकिरो हिंगोरो छा नालो? नालो इजरे असांखे कोन केटी हद जो पटियालो हिंगोरो इन वरिता आहिनि। अच्छा, 20 पूरा ॾेई ॾिया पैसा? ॾेई ॾिया पैसा ॾेई कैश पैसा मत कई बबुनियूं नंढड़ियूं आहिनि नंढियूं माल लताड़ी दो लताड़े पियो नुक़सान जाम पियो थिए। किथां खां आया आहियो? माल का है विरायो गपड़िया रखो परियां। अच्छा, सिर्फ अवांखे पैसे ख़ातिर अवांखे हिते इजाज़त मिली, बाक़ी हिते केटी कंहिं भाॻीअ खे बि इजाज़त कोन मिली है जेको सो कुंड में माल काए वञे रस्तो टपाए वञे। अच्छा, माना पैसे ते माना 20,000 रुपया ॾिना आहिनि तॾहिं कमु थी वियो मुंहिंजो। पुछत एवज़ नंढनि बबनि में माल चारियो पिया। दीनू रेंजर जूं दीनू रेंजर संधियूं पटेवाल जेको रेंजर हिते इहो फर्स्ट ऑफिसर सॼे बेले में चरनि पियूं हिते हिन कुंड ते चरनि पियूं। ॿिए कंहिंजो माल कोन छॾीनि, कंहिंजो कोन छॾीनि। अच्छा, तूं धना रहंदी इहो नवा खां 20,000 वरिता आहिनि पटेवाल तॾहिं माल चारियो था न? हा न, घणा वरिता आहिनि? हा भाउ 20,000 रुपया। ही जेको मेयूं तुंहिंजूं पधर में बीठियूं आहिनि सफ़ा मरण कंदी थी आहिनि, छा बेले में माल कोन छॾीनि जा? साईं असां बेले माल छॾीनि कोन था, उन करे छॾीनि जेको असांजे ग़रीबनि जो माल छॾीनि कोन था, बाक़ी ॿियनि जो माल जेको असां ॾिठो आहे त विज़िट करे आया आहियूं केटी बेले में जेको सो फर्स्ट ऑफिसर बेले खाते दीन में जेको उनजो माल चरे पियो सरेआम सॼी हुड़ी ठपनि में चरे पियो ऐं गाह वॾो बि आहे ऐं ॿिया ॿी धुर ॿाहिरि थर खां आयल चानिया उन्हनि 20,000 रुपया ॾिना उन्हनि जो चरे पियो। अव्हांखे कोन ॻोठाण हिते राकुनि कोन छॾीनि राकुनि खे छॾीनि कोन था चवंदा अॼु ॿियो 2 ॾींहं छॾियूं था हीअं था कनि जीअं ठपियूं पोखियूं दुनिया जो माल चरे पियो। असां माल सॼो ॾींहुं सिराड़े साबन मजिया हुतां लोधीन ॻोठाणा जेके भई पाड़ेसरी उनजो माल छॾीनि कोन था। सुबुह असीं तव्हां ईंदासीं रड़ियूं कंदासीं बुख मरदे केॾां ईंदासीं पोइ कंहिंखे माल ते आहे या ॿियो को कारोबार आहे? ॿियो असांजो को कारोबार कोन्हे आहे हिन चारी पर माल ते। अच्छा, माल कोन छॾीनि? माल कोन पंहिंजो माल चरे पियो फॉरेस्ट ऑफिसर जो? उन ॿियनि जो चरे पियो दुनिया जो चरे पियो। फॉरेस्ट ऑफिसर केरु? दीनू कुंभार आहे उनजो मेयूं ॿुधो चरनि पियूं बेलदार जो चरनि पियो पटियाला जो चरनि पियो ॾोह रुॻो असां ग़रीबनि खे ॻोठाणे माल कंहिंजो कोन छॾीनि? ॻोठाण जो कंहिंजो ई कोन्हे। में बीठो आहे बुख ते छा हिन पासे माल कोन छॾीनि छा? केटी में जिते गाह आहे उते कंहिंजो माल छा चवंदा? गाह वॾे में कंहिंजो माल चरे पियो? रेंजर जो चरे पियो? रेंजर जो कंहिंजो आहे? चानियुनि चरनि पियूं दीनू रेंजर जूं उहे चरनि पियूं मेयूं अव्हांखे कोन छॾीनि? घणा पैसा घुरंदा? पैसा ॾियो। छा चवंदा? पैसा ॾियो पोइ माल छॾियूं। अव्हांखे माना माल तव्हांजी बुख ते मरे पियो। अव्हांजे माल खां सवाइ ॿियो गुज़ारो आहे या ख़ाली माल आहे? इहो माल हाणे बुख ते मरण लॻो आहे। अव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे केटी बेले में जेको सो माल फॉरेस्ट ऑफिसर खां या DFO साहिब खां तव्हांजो माल हुन सां गॾु चरे या पधर ते बीठो वञे? अव्हांखे कोन छॾीनि? छा चवंदा? साईं असां 1971 जे जंग मां हिते आया आहियूं, हिते जा रहाको आहियूं केटी दे जा ऐं असां मिसकिननि मारून माण्हुनि जो ई माल मरे थो। बुख भिट ॾुकार थी वियो, गाह आहे कोन। असांजो अर्ज़ु आहे त बेले मंझि जे कॾहिं कंहिंजो बि माल छॾीनि त असांखे बि छॾणु खपे। जे कंहिंजो बि नथा छॾीनि त माल टोटल बंदि हुजे। असां मिसकिन माण्हू, असां वटि पंचरी आहे कोन ऐं असांजो माल हथनि मां अची वियो आहे। ॿियो असांजो गवर्नमेंट अॻियां अपील आहे महिरबानी करे असांजो मदद कई वञे। फॉरेस्ट ऑफिसर जो माल चरे पियो ऐं दुनिया जो संदो माल पिया चारीनि, सिफारिश सां माल छॾीनि पिया। असां मिसकिननि जो माल छॾीनि कोन था। असां भील कोली ग़रीब क़ौम अकलत उन जो कंहिंजो बि माल कोन था छॾणु चाहिनि। ही ऑफिसर ऐं रिश्वत ते जेको ज़मींदार अमीर आहिनि उन्हनि जा 5,000 10,000 वठियो
माल छॾनि था असां सां ज़ुल्म आहे साईं। असांजी अपील आहे त कंहिं बि वसीले असांजो माल छॾणु खपे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।